जनाब ज़ी वक़ार अॼु अव्हां जे साम्हूं इन वीडियो में करबला जे शहीदनि जे सरताज शहीद करबला हज़रत सैयदना इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु जा कुझु मुख़्तसर अहवाल ऐं संदन सीरत अव्हां जे साम्हूं बयानु कंदुसि। हज़रत ज़ी वक़ार हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु पंहिंजे वालिदाए मुकर्रमा जे वजूद मसऊद में जनाब इमाम हसन रज़ियल्लाहु ताला अन्हु जे ॼमण खां बाद में 50 ॾींहंनि खां बाद में पंहिंजे वालिदा साइण जे नूरी वजूद में तशरीफ़ फरमा थिया। सैयदा ख़ातून जन्नत सैयदा अलीउल मुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु जे इन दिलदार जी विलादत शाबान महीने जे 5 शाबान सन 4 हिजरी मदीने मुनव्वरा में थी। हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन संदन कननि मुबारकनि में आज़ान जा अल्फाज़ चया ऐं पंहिंजो लुआ मुबारक संदन वात मुबारक में बि विधो ऐं संदन कननि मुबारकनि में आका अलैहिस्सलातु वस्सलाम आज़ान जा अल्फाज़ त चया पर तकबीर जा अल्फाज़ बि चया हुया। संदन नालो हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु जो नालो हुसैन आहे। संदन अक़ीक़ो ऐं तौर हज़रत इमाम हसन रज़ियल्लाहु ताला अन्हु वांगुरु सैयदना इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु जो बि अक़ीक़ो ऐं तौर बि 7 ॾींहं कयो। हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे न्याणी प्यारी न्याणी जनाब सैयदा फ़ातिमतुज़ ज़हरा रज़ियल्लाहु ताला अन्हा खे फरमायो कि हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु जे मथे जा वार कूड़े करे उन्हनि जे तौर बराबरि चांदी ख़ैरात कयो ऐं अक़ीक़े जे वारे जानवर जे रान संदन दाईअ खे विझियो। खीर पियारण वारी वालिदा जनाब इमाम हुसैन खे हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चाचे हज़रत अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु जी घरवारी जनाब उम्मुल फ़ज़ल पंहिंजे पुट कसम सां गॾु हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु खे खीर पियारियो ऐं हज़रत उम्मुल फ़ज़ल रज़ियल्लाहु ताला अन्हा उहा ई बीबी साइण आहे जंहिं हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु जे ॼमण खां अॻु में हैरत में विझण वारे हिकु ख़्वाबु ॾिठो हुयो। हज़रत उम्मुल फ़ज़ल रज़ियल्लाहु ताला अन्हा इहा ख़्वाबु ॾिठो त हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हाज़िर थी अर्ज़ु कयूं या रसूल अल्लाह हिकु अणवंदड़ ख़्वाबु मूं ॾिठो आहे कि तव्हांजे जिस्म जो हिकु टुकड़ो मुंहिंजे हंज में रखियो वियो आहे। पाण फरमायूं आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो तूं भलो ख़्वाबु ॾिठो आहे, इंशाअल्लाह फ़ातिमा हिकु पुटु ॼणींदी जेको तुंहिंजे हंज में ईंदो। ऐं संदन उम्मुल मुमिनीन हज़रत सैयदा उम्मुल फ़ज़ल रज़ियल्लाहु ताला अन्हा आका अलैहिस्सलातु वस्सलाम उन जो असलु नालो लुबाबा आमिरिया हुयो ऐं उहा आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी पाक घरवारी उम्मुल मोमिनीन सैयदा तय्यबा मैमूना रज़ियल्लाहु ताला अन्हा जी भेण हुई। हज़रत मैमूना रज़ियल्लाहु ताला अन्हा सैयदा ख़दीजतुल कुबरा रज़ियल्लाहु ताला अन्हा का बाद सभ खां पहिरियों ईमान आंदो ऐं आका अलैहिस्सलातु वस्सलाम का कई हदीसूं बि रिवायत कयूं अथसि। इमाम हसन रज़ियल्लाहु ताला अन्हु जो कुनियो अबू अब्दुल्ला ऐं अलक़ाब ही आहिनि अर रशीद अत्तय्यब यानी अंदर जो पाक, अज़्ज़की यानी ज़ाहिर जो साफ़, अल वफ़ी वफ़ादार, असैयद सरदार, अल मुबारक बरकतन वारो, असिबत यानी आका अलैहिस्सलातु वस्सलाम जो शानदार ॾोहिटो। तो हज़रत ज़ी वक़ार के घणी ज़िंदगी मुबारक किथे गुज़ारियऊं। पाण शहादत वारे सफ़र ऐं हज जे निकिरण खां सवाइ बाक़ी ज़िंदगी ग़ालिब घणो ज़िंदगी मदीने मुनव्वरा में गुज़ारियऊं। हुलियो मुबारक संदन जिस्मानी वज़ा जे हिसाब सां सीने मुबारक खां हेठि पेरनि मुबारकनि ताईं आका अलैहिस्सलातु वस्सलाम सां मुशाबे हुया। संदन मथे ऐं ॾाढ़ी मुबारक जा वार तमामु घणा घाटा हूंदा हुया ऐं कारा हुया। हुसन में पाण एॾा हुसन वारा हुया कि अल्लाह सुब्हानहु व तआला एॾे हुसन सां उनखे नवाज़ियो जो माण्हू ऊंदाही राति में संदन गलनि मुबारकनि जी त एतिरी चमक हुई जो उन गलनि मुबारकनि जे चमकारनि में वाट वठियो माण्हू बि सिधा वेंदा हुया। सहाबियत शर्फ़ भी संदन हासिल है कि हज़रत उलमाए किराम फरमायो है तो हज़रत इमाम हसन और इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु इमाम हसन आका अलैहिस्सलातु वस्सलाम सां गॾु 7 साल ऐं 1.5 महीनो
गुज़ारियाऊं। ऐं हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजी नानी हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां 6 साल 5 महीना आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे सोहबत में गुज़ारियाऊं। तो इन जे करे उलमाए किराम फरमाइनि था कि हज़रत इमाम हसन इमाम हुसैन संदन औलाद हुजण सां गॾोगॾु अहले बैत हुजण सां गॾोगॾु आका अलैहिस्सलातु वस्सलाम जा सहाबी बि आहिनि। ऐं अक्सर मुहद्दिसिन जो इन ॻाल्हि ते इत्तिफ़ाक़ आहे कि जंहिं बि 5 सालनि जी उमिरि में मुस्लमान थी करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीदार कयो, उहो आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे असहाबनि में शुमारु कयो वेंदो। 5 सालनि खां घटि वारे उमिरि में इख़्तिलाफ़ आहे। ऐं हज़रत इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां डायरेक्ट ऐं पंहिंजे वालिदैन खां बि की हदीस मुबारक रिवायत कयूं आहिनि कि कुंज संदन रिवायत कल हदीस हज़रत तलहा बिन उबैदुल्लाह हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु खां इहा रिवायत आंदी आहे कि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अमान उम्मती मिनल ग़रक़ि इज़ा रक़िबुल बहर अन यक़रउ बिस्मिल्लाहि मजरिहा व मुरसाहा इन रब्बी गफ़ूरुर रहीम। यानी मुंहिंजा उम्मती जॾहिं समुंड में सुवार थियण वक़्तु ॿेड़ीअ में सुवार थियनि त उहा उन ॿेड़ीअ जे ॿुॾण खां बचण जो ज़रियो ही दुआ आहे। ही दुआ पढ़नि बिस्मिल्लाहि मजरिहा व मुरसाहा इन रब्बी लग़फ़ूरुर रहीम, इंशाअल्लाह उन्हनि जो ॿेड़ी ॿुॾण खां बची वेंदो। ऐं हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु खां हीअ रिवायत बि आहे कि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो मिन हुस्न इस्लामिल मर्इ तर्कु मा ला युनीहि औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। यानी इंसान जे मर्द जी इस्लामी सिफ़तनि मां हिकु सुहिणी सिफ़त ही बि आहे जो बेमक़सद शयूं छॾे ॾे ऐं ग़ैर ज़रूरी कमनि में इंसानु पंहिंजो वक़्तु न विञाए। इबादत ऐं सखावत हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु अल्लाह सुब्हानहु व तआला जी इबादत में तमामु घणी रग़बत रखंदा हुआ। हर राति में 1000 रकातूं नवाफ़िल पढ़ंदा हुआ। ऐं हज़रत इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु हज़रत इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु 25 सफ़र पैदल किया। तो ईअं हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु बि 25 हज पैदल ऐं पंधु कया हुआ। हज़रत इमाम हसन वांगुरु इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु बि 25 हज पैदल यानी पंधु कया हुआ। तो हज़रत ज़ी वक़ार कि हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जी सखावत जा कुझु मिसाल कि हज़रत इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु जी सीरत में असीं तव्हांखे ये ॿुधायोसीं कि हिकु ॿुढड़ी औरत खे संदन महिमान नवाज़ीअ जे बदिले में 1000 ॿकरियूं ऐं 1000 दिरहम अता फरमाया हुयाऊं। ऐं हिकु हुसैनी सखावत जो हिकु मिसाल ॿियो बि आहे कि पाण हिकु मरतबा हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ख़िदमत अक़दस में हिकु ख़रीद कयल बानीअ हिकु सुहिणो गुलदस्तो तोहफ़े तौरु पेश कयो। पाण उन गुलनि जे गुलदस्ते खे सिंगी करे उन बानी खे आज़ादु कयो। माण्हुनि अर्ज़ु कयो त क़िबला अवां इन थोरे गुलदस्ते जे एवज़ में हिन वॾी क़ीमत वारी बानी खे आज़ादु करे छॾियो। पाण फरमायूं कि अल्लाह सुब्हानहु व तआला जो फ़रमान छा त न ॿुधो आहे वइदा हुई तुम बितहियतिन फहय्यू बिहा अहसन मिनहा। ये मतिलबु त जॾहिं अवां कंहिं खां सुहिणे तरीक़े सां मरहबा कया वञो त अवां उन खां बि वधीक मरहबा सुहिणे तरीक़े सां मरहबा कंदा वञो। तो इन बानीअ जे सुहिणी मरहबा मुंहिंजे तरफ़ां इहा आहे जो मूं खेसि इन गुलदस्ते जे बदिले में उनखे आज़ादु करे छॾियो। हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जा पाक फ़रमान हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो कि तव्हां वटि माण्हू जॾहिं कमुकार ऐं ज़रूरतूं खणी अचनि तव्हां ईअं सम्झो कि अल्लाह सुब्हानहु व तआला जी नेमतुनि मथां तव्हांजे मथां इहा हिकु वॾी नेमत आहे। उन्हनि खां तंग ऐं मलूल तव्हां न थियो, मथां इहा नेमत तव्हां खां नेमत जे बजाए तव्हां ते अज़ाब अची वञे ऐं इहा नेमत तव्हां खां खसिजी वञे। कंहिंसां बि चङाई करणु आख़िरत में अजर ऐं सवाब जो बाइस आहे। जंहिं सखावत कई सो सरदार बणियो ऐं जेको कंजूस थियो उहो ज़लील थियो। जंहिं कंहिं मुस्लमान भाउ जी हाजत रवाई कई उन जो अजर अल्लाह सुब्हानहु व तआला उनखे ज़रूरु ॾींदो। ऐं हिकु कौल ही बि आहे कि हिकु भेरे पाण बैतुल्लाह शरीफ़ जे हिकु रुकुन यानी कुंड वारे पथर ते
हथ रखी करे पंहिंजे मालिक अल्लाह सुब्हानहु व तआला जे बारगाह में हीअं अर्ज़ु करणु लॻा, ऐं मुंहिंजा अल्लाह, ऐं मुंहिंजा रब, तूं मूं ते वॾा एहसान कया आहिनि, पर मूं उन्हनि जो नाशुक्र मूंखे लधई ऐं मूंखे वॾनि इम्तिहाननि सां आज़माई, पर मां बेसब्र तूं मूंखे लधो। पर पोइ बि तूं मुंहिंजे बेशुक्री जे करे नेमत न खसई ऐं न बेसब्री करण जे करे इम्तिहान में सख़्ती कई, ऐं मुंहिंजा अल्लाह करीम खां करम ई जेका सो थींदो आहे। हज़रत इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हो शाइरी बि जेका सो कॾहिं कॾहिं कंदा हुआ कि करबला जे मैदान में संदन साथी जॾहिं शहीद कया विया ऐं संदन खां वो यज़ीदनि जे तरफ़ां पाणी खे रोकियो वियो, संदन पुट फर्ज़ंद खे, नंढड़े पुट खे तीरनि जो निशानो बणाए करे शहीद कयो वियो, त पाण उन नंढड़े पुट खे चादर में वेड़े करे जनाज़े नमाज़ पढ़ाए करे दफ़न करण खां पोइ ॾुख ऐं दर्द मंझां इहे शेर चयाऊं, जिन मंझां कुझु हीअ आहिनि: क़दर अल क़ौम वक़द मा रग़िबु अन सवाबिल्लाहि रब्बिस सकलैन, यानी क़ौम वारनि मूंसां गदारी कई, अल्लाह सुब्हानहु व तआला जे तरफ़ां मिलण वारे सवाब खां उन्हनि मुंहुं मोड़ियो आहे। क़तलु क़द मा अलीयन वब्नहु हसन अल ख़ैर करीम अल अबवैन, यानी अॻु में हज़रत अली ऐं उन जे भले पुटु हज़रत इमाम हसन खे शहीद कयाऊं, जेको पीउ ऐं माउ ॿिन्ही जे लिहाज़ सां इमाम हसैन करीम ऐं सकी हुया। असदम मिनहुम